चेलियार जो गोठ आसार भील बुनियादी सहूलतुन का महरूम बनल 400 घरन ते मुश्तमिल गोठ में पानी जी का सहूलत न सिर्फ एक ही प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग न आहे। पानी लाइ वरन सां अक्सर नंढड़ा ॿार बि रोज़ानो जी बुनियाद ते 3 किलोमीटर पंध करे पानी भरण लगा। अस्पताल रोड समेत ॿिन सहूलतुनि जो तस्वर बि न आहे। चिलियार वेझो गोठ आसार भील जे गोठाणनि घुमण मणको तछलो भागो खमीस बिलाल मोटो भील ऐं ॿिन ॿारनि औरतुनि समेत एहतिजाज कंदे चयो त वोट जे टाइम नुमाइंदा ईंदा आहिनि जंहिंखे सहूलतुनि जे बारे में चवंदा आहिनि त वोट ॾियो, चूंडिजी वञण खां पोइ अव्हांखे सहूलतूं ॾींदासीं, पर चूंडण खां पोइ नुमाइंदा असांखे सुञाणण खां इनकार करे छॾीनि। पहिरीं असां वोट पीपीए खे ॾिना मगर असांजो पाणीअ जो मसइलो हल न कयो। ईंदड़ इलेक्शन में असां ॾांहुं केर बि वोट वठण आयो त उनखां सख़्तु पुछाणूं करे पोइ वोट ॾींदासीं। घर जे नुमाइंदनि खे असांजे ॿारनि ते क़यास न आहे त वोट छो था ॾियूं। असीं वोट ख़ारिज करे छॾींदासीं, पर हिननि खे कॾहिं बि कोन ॾींदासीं जेके हर चकर असांखे कूड़ा वाइदा करे वोट वठी था वञनि ऐं असांजूं औरतूं 3 किलोमीटर पंध करे पाणी भरे अचण ते मजबूर बणियल आहिनि। रिपोर्ट मोहम्मद रहीम मंगरियो थरपारकर।